लाड़काना रतो डेरो नो डेरो और पाकिस्तान की आवाम का शुक्रिया अदा वर्करों का, मजदूर तबके का, किसान तबके का साथ दिखाया। आज बिलावल भुट्टो भी हमारा उसी तरह से साथ दिखाया है और मैं अपने लाड़काना रतो डेरो नो डेरो और पाकिस्तान की आवाम का शुक्रिया अदा करती हूँ कि उन्होंने अपने चेयरमैन बिलावल भुट्टो को इतनी बड़ी जो है लीड से जितवाया है। मैं ये कहूँगी कि ये मुल्ला अब नाकाम हो चुके हैं, ये अब नाकाम हो चुकी है। लोग इनको समझ चुके हैं कि ये सिर्फ और सिर्फ जो है फसाद का फैला सकते हैं, लेकिन कोई भी तरक्याती काम इस मुल्क में इस सूबे में नहीं कर सकते। आवाम ने उनको रिजेक्ट कर दिया है, रद्द की आवाम ने उनको रिजेक्ट कर दिया है। मैं अपने लोगों का, अपने रद्द के लोगों का, अपनी खवातीन का और खास तौर पर शबाना डोरकी और हमारी पूरी टीम का, जिन्होंने दिन रात मेहनत करके डोर टू डोर वर्क करके लोगों को बताया कि चेयरमैन बिलावल भुट्टो का क्या मंशूर है। हमने जिस तरह से पहले औरतों को, मजदूर तबके को, महकूम तबके को जो है वो हमने उजागर किया, उनकी आवाज बनी, उनके लिए जो है हम जो है वो तमाम फैसिलिटीज लेकर आए। आज भी आप देखें हमारे मुल्क मंशूर में किसी जो है वो एलीट क्लास की बात नहीं की गई। हमने सिर्फ और सिर्फ अपने मजदूर तबके को, अपने महकूम तबके को एड्रेस किया है, जो गुर्बत से जो है ऑलरेडी ना उनके घरों में चले जा सकते हैं, ना उनके पास क्लब जे भाइरनि जी थोराइती आहियां जेके अॼु हिते आया ऐं असांजो जेको अॼु जो प्रोग्राम आहे, असां पंहिंजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका विन कई आहे, क्लीन स्वीप कयो आहे ज़िले लाड़काने डिवीज़न लाड़काने में, असां उन ख़ुशी में पंहिंजो जेको आहे हिकिड़ी रैली कढण जी कईसीं त पंहिंजे जेके अवाम जेका महीने खां वठी असांजी लेडीज़ वर्क में हुई ऐं जदोजहद में हुई, महिनत कईसीं, वर्क कईसीं ऐं माशाल्लाह सां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वॾी अक्सरियत सां जेको वोट पियो आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी लेडीज़ जेका आहे उन्हनि जो वोट पियो आहे। ऐं मां पंहिंजी जेके मूंसां गॾु आहिनि मुंहिंजी साथी लेडीज़, मां उन्हनि जी सभिनि जी थोराइती आहियां ऐं जेके वर्क में हुयूं असां सां गॾु, जेके पोलिंगनि ते हुयूं असां सां गॾु ऐं जिन वर्क वोट कास्ट कयो उन्हनि सभिनि जी मां थोराइती आहियां। ऐं अॼु इन ई ख़ुशी में त असांजो जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जन इंशाल्लाह उन्हनि जो अनक़रीब जेको आहे सो थियण वारो आहे, तो वज़ीर आज़म थींदा मुल्क जा, पाकिस्तान जो वज़ीर आज़म थींदो ऐं असांजी माना वारी भेण थी फरियाल टालपुर साहिबा जेके वॾी अक्सरियत सां कामयाब थियूं आहिनि। असां उन्हनि जी ख़ुशी में अॼु जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी तरफ़ां हिकु रैली कढी आहे। अदा उन्हनि जी मां थोराइती आहियां, सिर्फ़ु मां न बल्कि राति जॾहिं असां नए तेरे हाउस वियासीं त उते अदी फरियाल जा इहे लफ़्ज़ जेके मां दोहरायां थी त अदी फरियाल रते तेरे जी लेडीज़ खे एप्रिशिएट कयो आहे ऐं उन्हनि खे थैंक्स चयो आहे। सुबुह उन्हनि जेको आहे सो कमेंट में बि सभिनि जो थैंक्स कयो आहे। इन खां वधीक त मां चवां थी अदी जो जॾहिं कमेंट आयो त असांजा थक लही विया, छो जो अदी असांखे थैंक्स कयो आहे, ख़ासि करे लेडीज़ खे उन्हनि जे लाइ कोशिशूं आहिनि, छो जो हीअ जेका जंग आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, इहे उन्हनि वर्करनि जे लाइ जंग आहे, उन ई अवाम जे लाइ जंग आहे। असांजो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेको हिन खे पंहिंजे खे खणी अॻिते हली रहियो आहे, इहो ग़रीब अवाम जे लाइ जंग लड़ी रहियो आहे ऐं असांजूं पाकिस्तान पीपल्स पार्टी में उमेदूं आहिनि, छो जो ॿी का पार्टी त हिते नज़र ई नथी अचे जेका ग़रीब अवाम जी ख़िदमत करे सघे। इहा वाहिद पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका अवाम जे लाइ जंग लड़ी रही आहे ऐं जमहूरियत जे लाइ जंग लड़ी रही आहे। सो असां पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु हुयासीं, आहियूं ऐं इंशाल्लाह हमेशह रहंदासीं।